वॾनि फ़ैसिलो कयो आहे त चूंडूं फ़ेबरवरी 2024 में थींदियूं। अॻूणे ऑपोज़िशन लीडर राजा रियाज़ दावा चवे थो सियासी जमायतुनि जे अॻुवाणनि गॾिजी फ़ेबरवरी 2024 में चूंडूं कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। 15 फ़ेबरवरी खां पोइ 2 या 4 ॾींहनि में चूंडूं थींदियूं। चूंडूं अक्टूबर में थियनि हा त हेल ताईं नवाज़ शरीफ़ ॾे वापसि अची वञे हा। अॻूणे ऑपोज़िशन लीडर राजा रियाज़ जो बयानु। निगरान सेटअप सां मुल्क अॻिते वधी नथो सघे। 9 मई जे जथे जी कंहिं बि मेंबर खे चूंडुनि में हिसो वठण जी इजाज़त न ॾिनी वञे। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयानु चवे थो रियासत ते हमिलो कंदड़नि खे उन रियासत में सियासत करण जो नाहे। नवाज़ शरीफ़ 2 भेरा मुल्क खे बहरान मां कढियो। मुल्क में तकबंदियुनि बाबति इलेक्शन कमीशन जो इजलास अॼु तलब। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि तकबंदियुनि जे मामले बाबति इजलास थींदो। हुकूमत अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल जी क़ीमत में 17 रुपया 50 पैसा फ़ी लीटर वाध। पेट्रोल जी नई क़ीमत 290 रुपया 45 पैसा फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जी क़ीमत में 20 रुपया फ़ी लीटर वाध कई वई। हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत 293 रुपया 40 पैसा फ़ी लीटर मुक़रर। नाणे वारी वज़ारत पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सतलुज दरिया में पानी की वाध जो सिलसिलो जारी। गंडा सिंह वटि वॾे दर्जे जी बोर जो ख़दशो। सतलुज दरिया में गुज़िरियल कुछ कलाकनि दौरान 36,560 क्यूसेक खां 55,009 क्यूसेक ताईं पानी में वाध। 17 खां 20 अगस्त ताईं पानी की सतह 1 लख क्यूसेक ताईं वधण जो इम्कान। शहीद जान मोहम्मद महर जो दहशतगर्दी एक्ट तहत सखर जे सी सेक्शन थाणे ते 14 जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल। FIR में शेर मोहम्मद उर्फ शेरल मुख्य जवाबदार नामज़द। शहीद सहाफ़ी खे 4 गोलियूं हई वयूं। रत घणो वहण सबबि संदसि मौत थियो। पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी। शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ कलम धणी सरापाए एहतिजाज। सखर में सहाफ़ियुनि जी रैली। SSP ऑफिस आॾो धरणो। पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन पारां जान मोहम्मद महर जे क़त्ल वारे वाक़े जी मज़म्मत। मुलवस जवाबदारनि जी फौरी गिरफ़्तारीअ जी घुर। लखी गुलाम शाह में 5 ॾींहं अॻु कंदकोट में मिंजणनि जे क़त्ल ऐं मिंजणनि जे अगवा वारे वाक़े ख़िलाफ़ बुगटी बिरादरीअ जो एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। लाड़काणो बाईपास ते गौराम ख़ान बुगटी जी अॻवाणी में टायरनि खे बाहि ॾेई धरणो हंयो वियो। ट्रैफ़िक मुअतल।